अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा आला 12 इमाम 14 मैसूम पार नंबर 33। एक साल खां पोइ मुंहिंजो मदीने मुनव्वरा वञण थियो त आउं इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। उन वक़्तु पाण निमाज़ में मसरूफ़ हुआ। जॾहिं निमाज़ मां फ़ारिग़ थिया त मुंहिंजे मुख़ातिब दी दरियाफ़्त कयाऊं त गुज़िरियल साल इस्माइल तोखां कहिड़ो सुवालु कयो। मूं अर्ज़ु कयो त आका तव्हां त ख़्वाब में ई मूंखे उन सुवाल जो जवाबु ॾेई छॾियो। इमाम अलैहिस्सलाम फरमायो त तोखे जेकी कुझु मूं ख़्वाब में चयो हो छा इहो बेदारीअ में बयानु करियां। मूं अर्ज़ु कयो त आका ख़ुदा जो कसम इहो वाक़ई तरीन हक़ आहे। बहवाला मौजूदा ॾे आले मोहम्मद अलैहिस्सलाम जुल्द नंबर 4। मदीने मुनव्वरा पहुचण खां पोइ इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जिन दीन जी तबलीग में मसरूफ़ थी विया। संदन इल्म जे फैज़ मां हर आम व ख़ास फैज़याब थियण लॻो। कुझु अरसे खां पोइ इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जिन हज़रत अम्मार यासिर जे ख़ानदान सां तइल्लुक़ रखंदड़ हिक मुअज़्ज़िज़ समाना खातू सां अक़द कयो, जंहिंजे बदनमा बैद में इमाम अली नकी अलैहिस्सलाम जी आमद बासादत थी। उम्मेल फज़ल पंहिंजे पीउ मामून रशीद खे ख़त लिखी इहा शिकायत कई त इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जी शादी कई आहे। अहिड़े इतला मामून रशीद खे सख़्तु तकलीफ़ पहुचाई, पर हिन पंहिंजे बेवसीअ खे लिकाईंदे उम्मे फज़ल खे जवाब में लिखियो त मूं तुंहिंजी शादी इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम सां उन करे न कराई आहे जो आऊं मथां ख़ुदा जे हलाल करार ॾिनल शइ खे हराम करार ॾियां। किताब यूनुल मौजूदा जो मुसनफ़ लिखे थो त उम्मुल फज़ल जो इहो ख़त पढ़ी मामून रशीद इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जे क़त्ल लाइ आमादात थी वियो, पर हिन खेनि क़त्ल कराए न सघियो। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जिन मदीने में क़याम पज़ीर हुआ, पर पाण अतराज़े आलम जे अक़ीदत मंदनि जे ख़बरगिरी बि रखंदा हुआ। हिकु भेरे पाण मदीना मुनव्वरा मां शाम पहुता त हिकु शख़्स खे उन हंधि इबादत कंदे ॾिठाऊं जिते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो वधियल सिर टंगियो वियो हो। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम उन शख़्स खे फरमायो त मूं सां गॾु हल। इहो शख़्स साणुसि गॾु हलियो। अञा चंद क़दम हलियो त मस्जिद कूफा में वञी पहुतो। उते निमाज़ अदा करण बैदि हिननि अञा रवानगी कई त चंद मिंटनि में मदीने मुनव्वरा वञी पहुता। उते निमाज़ ऐं ज़ियारत मां फ़ारिग़ थिया त चंद लम्हनि जे अंदरि मके मुअज़्ज़मा पहुची विया। खाना कैबा जे तवाफ़ ऐं उते इबादत करण बैदि इमाम तकी अलैहिस्सलाम हिन खे चंद लम्हनि में शाम जे मस्जिद में पहुचाए छॾियो ऐं पाण वापसि मदीने मुनव्वरा पहुची विया। ॿिए साल वरी पाण साॻी तरह शाम जी मस्जिद में पहुता ऐं इबादत गुज़ार शख़्स खे लम्हनि में उहे सभु ज़ियारतूं कराए वापसि शाम जे मस्जिद में पहुचायाऊं त उन शख़्स संदन दामन पकिड़े वरितो ऐं कसम ॾेई कान दरियाफ़्त करणु लॻो त छा तव्हां केरु आहियो। इमाम अलैहिस्सलाम जिन फरमायो त आउं मोहम्मद बिन अली बिन मूसा रज़ा अलैहिस्सलाम आहियां। उन बैदि पाण मदीने मुनव्वरा वापसि हलिया विया। इमाम तकी अलैहिस्सलाम जिन जे मदीना वापसि मोटी अचण खां पोइ शाम में इहा ख़बर तेज़ीअ सां आम थी वई। उन इबादत गुज़ार शख़्स जंहिंजो नालो आबिद शामी हो, तंहिं वटि माण्हुनि जा हुजूम गॾु थियण लॻा ऐं उन जे ज़बानी हक़ीक़तूं ॿुधण खां पोइ माण्हुनि में आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अक़ीदत वधण लॻी, जंहिंजे नतीजे में शाम जे वाली मोहम्मद बिन अब्दुल मलक उन आबिद शख़्स खे नबूअत जो दावेदार हुजण जो इल्ज़ाम हणी क़ैद करे इराक़ माणे छॾियो, जिते हिन खे क़ैद खाने में क़ैद कयो वियो। हिन क़ैद खाने मां शाम जे वालीअ खे ख़त लिखियो जंहिंमें लिखियाई त आउं बेगुनाह आहियां, उन करे मूंखे आज़ादु कयो वञे। शाम जे वालीअ संदसि ख़त जे जवाब में लिखियो त जेको शख़्स तोखे शाम खां कूफे खां
शाम खां कूफे, कूफे खां मदीने, मदीने खां मके, मके खां शाम ताईं चंड मन में पहुचाए सघे थो त हींअर पंहिंजे क़ैद खां रिहाईअ लाइ बि उन सां रुजू कर। अहिड़ो जवाबु मिलण खां पोइ ॿिए ॾींहुं सख़्तु पहिरो हुजण में ऐं क़ैद खानो बंदि हुजण जे बावजूदि ख़ालिद शामी क़ैद खाने मां ग़ाइबु थी वियो ऐं क़ैद खाने जा पहरेदार इहो सोचींदा रहिया त खाना शामीअ खे ज़मीन ॻी वई या आसमान खणी वरितो। अल्लामा मुफ़ीद अल रहमत लिखे थो त उन वाक़े खां पोइ आबिद शामी इमामिया मुसलक इख़्तियार करे वरितो।